जाने मन हेड़ी भलारन रातन में भी है जेके सवाल था खड़ी अचो ॾाढो दुख थो थिए मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो जवाब ॾींदो पर पछाड़ी में न के रख याद कजा अज़ीज़ा ने मन मुझे इमाम अली मकाम जो बचपन बुध मुझे सोने हुसैन जो शान बुध कन खोले बुध दिल जी दरी खोले बुध जा किए तो है सजन साईं जो गुलाम बयान करे अहले सुन्नत जो फकीर बयान करे अरब जे कौम जे अंदर बार सा प्यार करण खे ऐब समझो वींदो हुयो अरब जे कौम जे अंदर बारणे के हथड़न ते खणन ऐब समझो वींदो हुयो पर मुझे करीम मुस्तफा मुझे दिलबर मुस्तफा मुझे पाक मुस्तफा इमाम अली मकाम के नरुगी हथड़न ते खयो पर पांजे पाक कुलड़न ते खणी मदीने जे गलन में घुमायो वो फतर सजी गाल रहजी न वने पो तो ही मदीनो खणा अध में गाल रहजी वई फतर सके मुझे मुस्तफा हुक्म कयो मुझे बचड़े हुसैन के हथ वरी चो बचड़े हुसैन के हथड़ो न लाजा आका मुझा ही ऐब मुझे मुस्तफा फरमायो जहे हिंदोरड़े में मुझो हुसैन आरामिया उन सा जिस बुलाई दो भी दे रब तुझा पूरा दर्जा वापस नहीं छॾींदो ज़ुबाने मुस्तफा मां निकरी वयो छो त ज़ुबाने मुस्तफा कहिड़ी आहे चई तरफ़ जो क़ुरान पढ़ा मता को सुभाणे सवाल करे मुझे मुस्तफा जी ज़ुबान छाखे चइबो आहे व मायंतिक़ु अनिल हवा इन हुवा इल्ला वह्युन यूहा मुझे पाक मुस्तफा जी जुबान तॾहिं चुरंदी आ जो जॾहिं मुझे करीम रब जो हुकुम थींदो आ अजा चवण दे हे जुमलो गौर सां ॿुधजो मर्दो ख़वातीन मुझो अमड़ियूं भेनरूं बि ॿुधण तव्हां मुंहिंजा भाइर नंढा वॾा बि ॿुधो यादि रखी छॾियो सभिनी विरदन वज़ीफ़न खे छॾियो हीअ हिकिड़ी रुगी फ़कीर जी ॻाल्हि दिलि सां ॿुधो रब तव्हां जो बेड़ो पार करे छॾींदो हर मुसलमान जे घर में उहा शइ पई आहे अल्लाह अल्लाह छाला वञी छो लतीफ़ सरकार छाला वञी छो तू त बेली थी थो ॿियनि जो वठ जो कंझक करीम रब जी जग जो वाली जो सुखियो हूंदो सो जंहिंजो इश्क अल्लाह सां सूफी थी चवां अल्लाह सां इश्क इश्क उन सां थींदो आहे जंहिंखे ॾिसबो आहे इश्क उन सां थींदो आहे जंहिंखे ॾिसबो आहे अल्लाह खे केरु ॾिसे जो इएं बि थींदो आहे इश्क उन सां बि थींदो आहे जेको ॾिसण वारे खे ॾिसींदो आहे जे चवी त कीअं थींदो आहे मां तोखे हिकिड़ो दीन जो मिसाल ॾियां हिकिड़ो दुनिया जो मिसाल ॾियां दीन जो मिसाल कीअं ॾियां जेको मदीने मां घुमी ईंदो आहे उन जा हथड़ा चुमंदो आहे या कोन चुमंदो आहे छाजे करे चुमंदो आहे त मुंहिंजे महबूब जे दरड़े जो दीदार करे आयो आहे जवाब ॾे हे दीन जो मिसाल दुनिया जो मिसाल जैसा तोखे प्यारा जैसा तोखे प्यारा अगर उन जो कासिद अचे सुञाणी बि कोन थो रंग जो बि किनो कोझड़ो आहे पर तुंहिंजे महबूब जी निशानी खणी अचे कसम अथई ख़ुदा जो उन अणॼातल सां प्यार कंदे या कोन कंदे जवाब दे इन करे प्यार कंदे मुझे प्रिय जे पार जी निशानी खणी आयो आहे अज़ीज़ा ने मन लतीफ़ चयो त इश्क कर अल्लाह सां कीअं कयो इश्क
अल्लाह सा चई रहियो आ इश्क अल्लाह सा ये थींदो जियां आशिकन जे सरदार मुझे हुसैन कयो आ ये असा किए कयो चई नथो करे सगी तू मुझे हुसैन सा इश्क कर रब तोखे पाणी मिली वेंदो सुभान अल्लाह अजीजा ने मन काथे वधी न वञा मुझे करीम मुस्तफा फरमायो मुझे बचड़े हुसैन जे हिंदोड़े सा पाण खे हण पाण खे हई अल्लाह जे ज़ात पर ॾिना पर त मिली विया बविखू अॻिते खणी मोटियो या रसूल अल्लाह पर त मिली विया पर हज़ार मलाइकन जो सरदार हुयस उहदो बि मिले अल्लाहु अकबर ॾिठई त जो दरे मुस्तफा ता खाली न वेंदुम मुझे मुस्तफा करीम फरमायो वञ तोखे उहो ई रब उहदो अता करे छॾींदो फतरस जंहिं वक़्त में हज़ार मलाइकन जो सरदार बणिजी वियो बविखू खयई त पैगाम जिब्रील ॾिनो तुंहिंजा उहदा मिड़ई बरकरार मोटी आयो चवे थो या रसूल अल्लाह जॾहिं उहदा बि हिन दरड़े तो मिलिया पर बि हिन दर तो मिलिया मुंहिंजा मुस्तफा इजाज़त मिले त सॼी ज़िंदगी हिन हिंदोरे जी ग़ुलामी ॾियां मुझे करीम मुस्तफा इहो भी सवाल कबूल कदे फरमा ओ फतरस अज अहिड़ी दुआ घुरी थई जेका रब तुझी कबूल कया मां मुस्तफा तोखे इजाजत थो ॾियां मुंहिंजो सुहिणो हुसैन जॾहिं करबला में शहीद थींदो मुझो दिलबर हुसैन जॾहिं करबला में शहीद थींदो जे वक़्त में उन जो सिर मुबारक करबला में जे वक़्त में मुझे सुणे हुसैन बचड़े जो सिर मुबारक जमीन जे अंदर अल्लाह जे हुक्म सां तदफीन थे तुझी टूटी उन ते क़यामत ताईं हणी तो छॾियां जेस ताईं मुझी उम्मत हूंदी मुझे हुसैन खे याद कंदी तुझो जिक्र भी पयो हलंदो कादे फतरस कादे असा जिक्र पियो हले फतरस जो अजीजा ने मन इमाम अली मकाम पांजे कुलरन ते इमाम हुसन ऐं हुसैन खे खयो बटड़े मिंट बचाहन अजीज गौर कजो छाजे करे खयो अरबन में ऐब हुयो इन करे न खयो पर मुझे दिल पर इमाम अली मकाम हसन हुसैन के मुझे मुस्तफा इन करे कुलहन ते खयो जो मुझे मुस्तफा के खबर हुई करबला जो मैदान ईंदो मुझे बचड़न सा जुल्म करण वारा जुल्म कंदा मां मुस्तफा के उम्मत प्यारी आ हुजूर के उम्मत प्यारी आ उम्मत के जहन्नम का बचाइण ला मुझे मुस्तफा करीम बाजारन में बचड़न के कुलन ते खणी घुमायो देसी भी ॾिसन परदेसी भी ॾिसन अंदरिया भी ॾिसन ॿाहिरिया भी ॾिसन त जेॾी महिल करबला जो मैदान अचे रड़ करे चवन ही ओहो हुसैना जेको मुस्तफा जे कुल्हड़न जो सवारा मुझे करीम मुस्तफा के गुलाम प्यारा जॾहिं इहो मंज़र मुझे हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे कुल्हड़न ते हिकड़े ते इमाम हसन पाक सुन्नी तोखे मुबारका जो महरम जो महीनो हुजे या साल हुजे इमाम हुसैन सुहिणे सां गॾु इमाम हसन जो ज़िक्र भी तूं कंदो आ इमाम पाक सरदार सुणो छो त मुंहिंजो मुस्तफा ॻाल्हियूं ॻाल्हियुनि मां निकिरंदी वेंदियूं राति गुज़री वेंदी दिलि जो सुरूर जारी रहंदो मुझो इमाम अली मकाम कुलड़न ते सवारा सजड़े कुलड़े ते इमाम हसना हिन कुलड़े ते इमाम हुसैना मदीने जी गलिया सामो उमर बिन खत्ताब अची रहियो आहे जेके गालियूं तो कयां रुगी तकरीर न पियो कयां वॾे मुस्तनद हवाले सां पियो कयां कोई दुनिया जो माण्हू इन जो इनकार करे ॾेखारे सच्चाई छुप नहीं सकती बनावट के उसूलों से अरे खुशबू आ नहीं सकती कभी कागज के फूलों से मुझे सुने इमाम अली मकाम जी कुल्हन ते सवारिया मदीने जी गलिया मुझे मुस्तफा दे निहारे उमर फारूक अर्ज कयो सुभान अल्लाह
छाचे सुने पर जवाब दे वरी चओ सुभान अल्लाह मुझे मुस्तफा मुर्कियो मुझे मुस्तफा मुर्कियो छाजे करे मुर्कियो जो जह चयो सुभान अल्लाह ओ धारियो नाहे पर मुरादे मुस्तफा है मुरीदे मुस्तफा मुरादे मुस्तफा सुभान अल्लाह चई चवे तो सुभान अल्लाह सवारी न केडी अजीमा जो तो उमर बिन खत्ताब के मुझे मुस्तफा सा जो मुझे मुस्तफा सा प्यारा हजरत उमर चयो सवारी केडी न अजीमा मुझे करीम मुस्तफा मुर्कदे फरमायो ओ उमर जी मुझा दिल पर सवारी त अजीमा जरा हेडे निहार त सवार भी केडा न अजीम हने मुझे महबूब मुस्तफा जे अजीम हुजण ला सुने उमर फारूक चयो आशिकन जो ईमान पर मुझे हसन ऐं हुसैन के अजीम चयो आ त जुबाने मुस्तफा चयो आ जुबाने मुस्तफा छा के चेबो आ चो रब जे कुरान के चेबो चो चो जुबाने मुस्तफा छा के चेबो आ चो रब जे कुरान के चेबो आ रब जो कुरान छा के चेबो आ चो जुबाने मुस्तफा के चेबो आ जुबाने मुस्तफा ही बुधायो आ त ही रब जो कुरान अजीजा ने मन जुमलो चवण दे हिन फकीर के फकीर जो जुमलो हे विरद वजीफो पक्को करे छड़ जा जेडी मल कुरान जी तिलावत करी सी पारा त रोज कंदो हई रुकू त रोज पढ़दो हई पर हे फकीर तोखे दस थो दे इन फकीर जे दस सा रुगी हिकड़ी बिस्मिल्लाह पढ़ी बस कर दिस त कम थे थो या न थो थे बिस्मिल्लाह में एडो तराजा मां दलीलन सा बुधाइण जे ला तैयार हां त दुनिया जो कोई शख्स भी जेडी मल कुरान शुरू कंदो आ शरीयत जे हुक्म मुताबिक त पहिरी मुझे हसन ऐं हुसैन के याद कंदो आ चाचे के याद कंदो आ मुझे हसन ऐं हुसैन के रुगी न मुझे इमाम हुसैन जी करबला के भी याद कंदो आ अज चौ तो बुधाया छा याद कंदो मुझे सोने हुसैन जे करबला के भी याद कंदो आ मुझे सोने हुसैन जे शहादत के भी याद कंदो आ मुझे हुसैन जे विलादत के भी याद कंदो आ इमाम हसन जे शहादत के भी याद कंदो आ विलादत के भी याद कंदो आ राज कहिड़ो आ रब तो चवे काडे भी दे चवे तो कुरान जे पासे रब चवे तो कुरान भी पो मिलदई पेरे हसन ऐं हुसैन सा प्यार करणो पवंदई हे लाउड ते पियो ॻाल्हायां कुंड पासे में न रिकॉर्डिंग थी रही है कुंड पासे में न चओ त दिल खोले ॿुधायांव दिल खोले ॿुधायांव छो त मुंहिंजे सुहिणे अलीउल मुर्तज़ा शेरे ख़ुदा फरमायो तौरेत ज़बूर इंजील कुरान में सॼो कुरान सूरे फातिहा में तौरेत ज़बूर इंजील पूरी कायनात कुरान में सॼो कुरान सूरे फातिहा में सूरे फातिहा बिस्मिल्लाह में बिस्मिल्लाह सजी बे जे हेठों टुबको आ अना नुक़्तत तहतल बा ओ दुनिया वारो सब कुछ इन टुबके में आ ओ टुबको बियो नाहे ओ मां अलीउल मुर्तज़ा आया गाल समझ में अचे भई पर इहा अञा लंबी गाल आ किताब खोले थो वठा पेन पनो खण जे वटि पेन आहे खणे खणो अज़ीज़ा ने मन जे वटि भी पेन आहे पेन खणी वठे छो त ओंदी जिंदगी कहिड़े कम दिए जंहिंदा पंज तन दे नाल प्यार नहीं उनकी जिंदगी केड़े कम दिए जेता पंजे तन दे नाल प्यार नहीं
पढ़े सवे प्या नमाज भली लेकिन उहदे कलमे ते इतबार नहीं उहदी जिंदगी केड़े कम दिए जिंदा पंजतन दे नाल प्यार नहीं पंजतन केड़ो आ उस घर दा लंगर मुकदा नहीं कभी साइल खाली वलदा नहीं उस घर दा लंगर मुकदा नहीं कभी दर तो साइल वलदा नहीं जेड़ा एक बार मंगे तेरे पंजतन तू दूजी बार कभी वो मंगदा नहीं ओदी जिंदगी केड़े कम दिए जिदा पंजतन दे नाल प्यार नहीं ना ते इन ला पियो पढ़ा त तू पेन कढी वठी छाजे ला पियो पढ़ा गाला छाजला पे नाथ पढ़ा तो तू पेन कढी वठी जल्दी कर पेन कढी वठ तो तमता रह जी न वञई गाड़ी मुजी भर में बीठिया जे गीदे मां न हो तो गाड़ी मां घुराए वठंदुस पर ई शहर जो आखिरी हिस्सो चई वठां गाल पूरी कंदुम हाय रहमत है दर्दी पाक विला रहमत है दर्दी पाक विला जो रहमत है दर्दी पाक विला साडे दिले दी धड़कन दी है सदा जह दिल विच बुग़्ज़ अली होवे ये दिल जी गाल आशिकन जी जह दिल विच बुग़्ज़ अली होवे उहदे नस्ल से कोई एतबार नहीं जह दिल विच बुग़्ज़ अली होवे उहदे नस्ल ते कोई एतबार नहीं उहदी जिंदगी कहड़े कम दिए जिदा पंजतन दे नाल प्यार नहीं उहदी जिंदगी कहड़े कम दिए जिदा पंजतन दे नाल प्यार नहीं पन्नो हथ अची सुभान अल्लाह पेन पन्नो कढियो तव कढियो थव या न एड़ी गाल तो बुधाया व मुजाहिदो जिंदगी में कदे न बुधी हुंदव गौर सा बुधो पूरी जिंदगी न बुधी हुंदव पर जो सजण साईं जे दर जे फकीर खां बुध खबर पवई त अल्लाह वारन जे दर ता जेको मिलंदो आहे जो रंग ई निरालो हूंदो आहे वायदो केड़ो कयो त जेको भी कुरान करीम जी तिलावत करे जेस ताईं मुझे हुसैन पाक के याद न करे तिलावत करे ही न तो सके जेस ताईं मुझे इमाम हसन के याद न करे हाणे तकीर खत्म बस आखिरी जुमलो तो करोड़न जो नहीं वञाव जेस ताईं इमाम हसन के याद न करे तेस ताईं कुरान जी तिलावत ॻाल्हाईंदा चो कुरान जी तिलावत नथो करे सके रुगी इमाम हसन ऐं हुसैन खे न पर मुझे हुसैन पाक जे विलादत के याद न करे तॾहिं भी कुरान पढ़ी नथो सके मुझे हुसैन पाक जे शहादत के याद न करे तॾहिं भी कुरान पढ़ी नथो सके इमाम हसन पाक जे विलादत शहादत के याद न करे कुरान पढ़ी नथो सके चौकीअ तो थी सके त फकीर ॿुधावे खयो थव पेन पनो पक्की गाल हाणे कुरान जे मुढ में छा है कुरान छा सा शुरू थींदो आहे जवाब ॾियो कुरान शुरू कीअं थींदो आहे चओ बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम छा सा शुरू थींदो आहे पढ़ त सही बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम पोचवदोई अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन कदे बिस्मिल्लाह का सवा कुरान पढ़ियो थई जवाब दे कौन पढ़ियो थई पहिरी बिस्मिल्लाह चो पो कलामुल्लाह पहिरी बिस्मिल्लाह चो त बिस्मिल्लाह खुद कलामुल्लाह या
हाणे तवज्जो बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम ॿुधो अथव पढ़ियो अथव अबजद जे अंगन में 786 खे छा चइबो आहे गाला सभी गाला जन के खबर आतो दे गणन अबजद जे अंगन में 786 खे छा चइबो आहे जो बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम जेकॾहिं अखरनि में लिखणी न हूंदी आहे त 786 लिखी छॾिबा पुछण वारो पुछंदो ॾे ख़बर छा लिखियो थे चवंदे चरिया लिखियो अथम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम ठीकु आहे हाणे गौर कर पेर पनो हथ में खणो पक्की ॻाल्हि तो ॿुधाई हिकिड़े पासे लिखो इमाम हुसैन छा लिखो हिकिड़े पासे लिखो इमाम हुसैन अगे पासे अबजद जा अंग लिखी से 210 घणा अंग रसिया में रुगी हुसैन जा न इमाम भी छो त हक जो इमाम नकली न है इमाम हुसैन इमाम घणा हरफ अलिफ मीम 41 1 4 4 1 4 4 1 वरी साॻिया 5 अज़ीज़न मन इमाम हुसैन इमाम में हरफ 4 हुसैन में हरफ चो हुसैन में हरफ को कीअं थो करी इनकार पर तोते नाहे मयार जेको चैन सां कंदो आहे प्यार पंजतन पाक उन जो कंदो आहे बेड़ो पार खुदा जे निज़ाम के कोई तब्दील नथो करे तू भी नथो करे सगी मां भी नथो करे सगा लेकिन ॻाल्हि उहा तो कयां जेका अॼु ॾींहं ताईं कंहिं आलिम खां न ॿुधी अथई पर फ़क़ीर खां ॿुधी छॾ मां आलिमनि जो ग़ुलाम मुफ़्तिन जो ग़ुलाम इमाम हुसैन अबजद जा अंग कढ त 210 घणा ॻाल्हाईंदो अच इमाम हुसैन लिखो हिकिड़े पासे घर वञी अबजद ते कढी वठिजां इमाम हुसैन आमो सामो लिखी से 210 इमाम पाक जॾहिं ज़मीन ते मदीने पाक में पैदा थियो हिजरी साल कहिड़ो आहे चओ 4 हिजरी साल कहिड़ो आहे वरी चओ कहिड़ो आहे 210 में 4 जॾहिं विधई त घणा थिया चओ 200 गला 214 मुझे इमाम अली मकाम के शहादत जॾहिं मिली आहे उहा सन हिजरी कहिड़ी आहे चओ 61 घणी सन हिजरी आहे 61 हिजरीअ में मुझे इमाम पाक जी शहादत थी आहे जो ख़बर त पवई त रब जो निज़ाम कीअं ठहियल आहे तू छो पियो पंहिंजा ॿई जहान विझे 61 हिजरीअ में इमाम अली मकाम जी शहादत 214 में जॾहिं 61 मिलाईंदे त पूरा ठहंदा 275 घणा ठहंदा 275 कुर्बो बला जेके तू चवंदो हई करबला असल में लफ्ज़ है कुर्बो बला मुसीबतुन जी जगह कुर्बो बला काफरा बा लाम वा लाम अलिफ कुर्बो बला काफरा बावा बा लाम अलिफ कुर्बो बला उनके जॾहिं मिलाईंदे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ त उन जा अंग वञी थींदा पूरा 261 घणा ठहंदा 261 कुर्बो बला खे मिलाए 261 हाणे उन्हनि खे मिलाए त ठही विया 526 वरी अचो इमाम हसन पूरा 200 इमाम हसन पूरा 200 जॾहिं 200 मिलाए 526 में त घणा थिया थियो 726 मुंहिंजे इमाम हसन पाक जी शहादत कॾहिं थी आहे चओ त मुंहिंजे इमाम हसन पाक जी शहादत थी आहे 50 सन हिजरीअ में जॾहिं 50 मिलाए त पूरा थी विया 786
घणा ठया 700 लिख पने ते इमाम हुसैन जी जंहिं हिजरी में विलादत थी इमाम हुसैन जी जंहिं हिजरी में शहादत थी इमाम हुसैन करबला में शहीद थी वयो उहे अंग गड कर इमाम हसन पाक जी मुंहिंजा दोस्त अजीज पहिरीं अबजद गड वरी इमाम हसन जॾहिं 50 हिजरी में शहीद थी वियो शहीद इमाम हसन ऐं हुसैन जी रुगी नालो न शहादत भी गड मिलाईंदे त अंग ठहंदो 786 जेकॾहिं बिस्मिल्लाह खां सवा क़ुरान पढ़ी थो सघीं त पोइ हसन ऐं हुसैन खां सवा क़ुरान पढ़ी थो सघीं तव्हांजा फिलहाल नंढे आंगुरियूं अची वियूं छो त उहा ॻाल्हि जेका ज़िंदगीअ में कंहिंखां न ॿुधी अथव पर हिन फ़क़ीर खां ॿुधी सुभाणे सभई वञी अबजद जा किताब गॾु कयो न निकिरे त फ़क़ीर वेझड़ो पढ़ीदन शहर में वेठो आहे इंशाअल्लाह सजण साईं जो दीवानो तोखे ॿुधाए थो त इमाम हसन हुसैन 786 करबला बि 786 में शहादत इमाम हसन भी 786 में शहादत इमाम हुसैन भी 786 में विलादत हुसैन भी 786 में यानी जेको क़ुरान पढ़ण जे लाइ पहिरीं बिस्मिल्लाह पढ़ंदो आहे मुंहिंजे हसन हुसैन जे ज़ात जो ऐं उन जे शहादत जो ख़ुसूसन करबला जो इक़रार करे पोइ क़ुरान पढ़ंदो आहे जॾहिं न उन ज़ातनि खे यादि करे पोइ क़ुरान पढ़ंदे ख़बर पवंदी त क़ुरान जो मज़ो कीअं थींदो आहे 12 थी विया टाइम ओवर थी वियो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ आयत जो तर्जुमो कंदो बस फिलहाल इहो अहिड़ो डोज़ अथव जो वञी सालनि जा साल दुनिया खे चओ दुनिया वारो हसन हुसैन खां सवा क़ुरान पढ़ी ॾेखारियो जेको शुरू करे बिस्मिल्लाह रहमान रहीम चइसि बीही रह चवे छो चइसि इहो ई त मुंहिंजे हसन हुसैन जो ज़िक्र चइसि इहो ई त मुंहिंजे हसन हुसैन जो ज़िक्र आहे चवे कीअं चवीसि 786 जी माना छा आहे चवंदो बिस्मिल्लाह रहमान रहीम चइसि वेह पनो खण पेन खण लिख वेही जेकर हसन ऐं हुसैन जीअं मूं तव्हांखे लिखायो जे 786 पूरा न थियनि त चइजो त पोइ क़ुरान वारी ॻाल्हि अल्लाह तोखे ॿुधायो अञा त ॿिए दफ़े ॿुधाईंदुमि त सैयदना सोणो अब्दुल कादिर जीलानी ओ बि क़ुरान मां कढी ॾींदो इहो ई त मज़ो आहे क़ुरान जंहिं मोकिलियो आहे उहो रब्बे ज़ुल जलाल आहे दुनिया चवंदी आहे हसन हुसैन पोइ आयो आहे क़ुरान पहिरीं आयो आहे मां तोखां पुछंदा करबला पोइ आई आहे क़ुरान पहिरीं आयो आहे ओ चरिया क़ुरान त पहिरीं आयो आहे पर क़ुरान मोकिलण वारो उहो ई आहे जेको पहिरीं बि आहे त पछाड़ी हले बि आहे त अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात तव्हां सां सभिनी खे आले रसूल जी मोहब्बत अता फरमाए असहाबे रसूल जो अदब अता फरमाए सॼी हिन जलसे जो मक़सद हिकिड़ो ई निकिरी आयो त आले रसूल सां प्यार हिकिड़े हमरा लिखियल मूंखे ॾेरा ये मानू जेके न कंहिंखे नालो वठी टारगेट कंदा आहिनि इहा ॻाल्हि मूंखे न वणंदी आहे पर पढ़ी थो ॿुधायांव लिखे थो त साईं अर्ज़ आहे छा शीयनि सां खाइण पीअण ऐं न्याज़ ऐं सबील नंगर खाइण जाइज़ आहे या न ज़रूर ॿुधाईंदा त तव्हांजी महिरबानी थींदी यार जेकॾहिं तूं ईअं न लिखी हां त फलाणो या फलाणो त तुंहिंजो ख़र्च कोन अचे आहे मुस्लमान शेख सादी रहमत फरमाइनि था चवंदा आहियूं ओ इहो चोर आहे पाण फरमाईंदा आहिनि हिकिड़ी चीज तूं चोर ॾे खणंदो हुई निहार त सही हिकिड़ी टे चीजूं तोॾे पाण ॾे यानी जॾहिं तोखे न हिकिड़ी चोरी कंहिं में नज़र ईंदी आहे पक सम्झ त उन खां टीण ते तूं पाण चोर हुई तॾहिं तोखे हिकिड़े जी चोरी नज़र आई ॿिए जा रुॻी ऐब ॾिसण वारा हेॾे गौर कर शियो हुजे या सुन्नी मां इन शयुनि सां कोई तालुक नथो रखां जवाब मां इन नाले खां हटी करे थो ॾियां केर बि हुजे मां तव्हां खां सवाल थो पुछां जेकॾहिं असहाबे रसूल जी बेअदबी करे थो कैजी बेअदबी सैयदना अबू बकर सिद्दीक सैयदना उमर फारूक सैयदना उस्मान ज़िन्नूरैन रज़ियल्लाहु तआला अन्हु अगर उन्हनि जे खिलाफ बदजुबानी करे थो या उन्हनि जे बदजुबानीअ खे भलो ऐं सुठो समझे थो
त मुंहिंजा दोस्त अज़ीज तूं पंहिंजे ईमानी गैरत खां पुछ अगर तुंहिंजे अबे ॾाॾे चाचे मामे खे जेकॾहिं को गारियूं ॾे त छा बिरादर में उन सां खाईंदे पीअंदे जवाब दियो खाईंदे पीअंदे चो हर किस को न खाईंदुसि लेकिन हिकिड़ो सवाल ज़रूर आहे उनखे चवंदे मां तोसां खाईंदुसि ज़रूर पर हिकिड़ो शर्त आहे कहिड़ो जेका ग़लती कई थई उन जी माफ़ी वठ ऐं अॻिते वाइदो कर त को न कंदुसि त ॿाहिरि होम भतो गॾु था खाऊं अदा ईअं चइबो या न चइबो यादि रखी छॾियो असहाबे रसूल जे हक़ में जेको गुस्ताखी बेअदबी करे पोइ उहो सबील चवे सबील मां पाण खुद हाणे शाम करे पंहिंजे घर पडीदन में मगरब का पहिरीं विरहाए पो आयो हां न्याज़ इंशाअल्लाह ताला नज़र अल्लाह न्याज़ हुसैन करणो जरूर कंदुस मुल्लो नाहिया जो गाल कया फकीर हां चवंदो हां कंदो पडीदन में जे पुछा कयो फकीर जो नंगर भी हलंदो आ न्याज़ भी अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जा लख एहसान हाल इहा कोने का मां तवा का तो पुछा मौलवी हुजे कुरान जो कारी हुजे आलिम हुजे पर जे आले रसूल जो बेअदब हुजे तने जे पुठा नमाज थींदी ईमान सा जवाब दियो जवाब दियो हदीस थी वरी याद अचे असहाबे रसूल जे गुस्ताख ला थोड़ी गुंजाइश आहे तौबा करे त बची वने पर आले रसूल जे ला गुंजाइश ही काने का हदीस पढ़ा मुझे मुस्तफा फरमायो मिसल अहल बैती कमसल सफीनत नूह मां मुस्तफा जो अहल बैत जेको आ नूह अलैहिस्सलाम जे बेड़ीअ जे मिसला मन रकबहा नजा जेको न बेड़ीअ में सवार थियो हो मदीने जन्नत में पहुंची वयो व मन तखल्लफ अनहा गरक जे मुझे आले रसूल जी मुखालिफत कई बेअदबी कई उन कश्ती में सवार न थियो मुझे मुस्तफा फरमायो ओ गरक थी वियो तबाह थी वियो हुंदो त तौबा कंदो हुंदो ई कोन वरी अचो मुस्तफा करीम जे सहाबा ते हुजूर फरमा असहाबी कन्नुजूम मां मुस्तफा जा सहाबी आसमान जा चमकदड़ सितारा थव इक्तदैतुम इहतदैतुम जंहिं भी मां मुस्तफा जे सहाबी सां प्यार कंदो हिदायत वारा थींदो यानी सहाबा आसाने अच आसमान जे सितारा आसमानन जे सितारन दे निहारबो जने बेड़ी समुंड में हुंदी आ मुजा दोस्त घड़ियाल कोन हवा चू कोन हुयो समुद्र में जने मानू कह तरफ वींदो आ त तरफ के दिसण जे ला आसमान दे निहारबो आ यानी सिधो रुख मिलंदो आ जने आसमान दे निहारबो आ यानी हुजूर जे सहाबा दे निहारींदे त तोखे मदीने जो सिधो तग नजर ईंदो पर हुजूर जे अहल बैत जे बेड़ीअ में न चढ़ंदे त गरक थी वींदे बेड़ी हुजूर जे आल जी हुजे ऐं वरी निगाह हुजूर जे सहाबा ते हुजे छो त जीअं हुजूर जे बचड़न जो अदब सहाबा कयो आहे ईअं ॿियो मां जो लाल करे ई नथो सघे मिसाल ॾियां हज़रत अमीर उमर जो वरी खोले छॾियो चरे फ़कीर खे हज़रत अमीर उमर जो मिसाल ॾियां मस्जिद नबवी आहे हज़रत अमीर उमर सुहिणो जंहिंजे हक़ल खां कुफार डिॼंदा हुया जंहिंजे हक़ल खां कैसरो किसरा ॾकंदा हुया मिंबर रसूल ते वेठो आहे मदीने जो शहर आहे मस्जिद नबवी आहे मुंहिंजो दिलबर हुसैन नंढड़ो आहे मुझो इमाम अली मकाम पंजे बाबा साईं सां गॾु वेठो आहे सुनो अमीर उमर खुतबो ॾेई रहियो आहे ओॾा खुतबो हली रहियो आहे हेॾा मुंहिंजो सुहिणो हुसैन निहारे थो चवे ऐ उमर इहो मिंबर तुंहिंजे बाबे जो आहे या मुंहिंजे बाबे जो आहे खोल हदीस जा किताब मुसलमान मुझे सुने हुसैन ऐलान करे चयो ऐ उमर जवाब दे इहो मिंबर तुझे बाबे जो आ या मुझे बाबे जो आ मुझे दिल पर अमीर उमर सुने मुझे सुने अमीर उमर मुझे मुस्तफा जे मुराद
जेड़ो तेड़ो हुजे हा कावड़ जी पव्या ख़बर आ त ही उहो हुसैन आ जेको मुस्तफा जे कुल्हन जो सवार आ। मुझे सुने अमीर उमर सुने उन मिंबर ता हेठ लहंदो आ। हिक रवायत मुताबिक पांजी दिस्तार भी हथ में रखी करे चवंदो आ ओ सुना हुसैन ही मिंबर भी तुझे बाबे जो आ, ही दिस्तार भी उमर जे मथे ते तुझे बाबे जी ॾिनल आ, ही उमर भी तुझे बाबे जो गुलाम आ। सुभान अल्लाह। असहाबे रसूल इए अदब कयो आले रसूल जो ऐ दाहो थी ऐ तू जडे नालो तो वठी ते इए तो नालो वठी खबरदार थी न तुझे खैरातुन जी परवाह न तुझे खत्मन जी परवाह। हे त आशिकन जो कमा पांदड़ो अटकाईंदा हन। फिदा हुसैन चवे थो भला बियो न कयामत जे ॾींहुं हेतिरी जमायत गवाह थींदी मौला फिदा हुसैन ॾोही ज़रूर हुयो पर तुझे बचड़न जो दीवानो ज़रूर हुयो। हेतरा गवाही ॾींदा मौला गुनहगार ज़रूर हुयासीं पर तुझे महबूब जे बचड़े जो शान ॿुधण लाइ हेतिरियूं विखूं खणी आया हसीं। मुंहिंजा दोस्त हिक रवायत मुताबिक जॾहिं क़यामत जो ॾींहुं थींदो खुदा पंहिंजे जलाल वारी कुर्सीअ ते हूंदो ॿी कुर्सी मुंहिंजे मुस्तफ़ा जी हूंदी जेका मक़ाम महमूद वारी हूंदी। मुंहिंजो मुस्तफ़ा बि हूंदो। हसन हुसैन अली फातिमा काॾे वेंदा हदीस ॾे निहार अम्मा वरी खोले छॾी मुंहिंजो मदीने जो ताजदार पंहिंजे हुजरे में आहे। एतिरे में इमाम हसन सुणे आवाज़ ॾिनो रुनो मुंहिंजो मुस्तफ़ा रोअण बर्दाश्त कोन कंदो आहे। इमाम पाकन जो मुंहिंजो हबीब आया ओ मुंहिंजी बचड़ी फातिमा जी मुंहिंजा दिलबर बाबा मुंहिंजो हसन छो थो मुंहिंजा बाबा से इन लाइ रोए पियो जो उनखे हींअर बुख लॻी आहे। मुंहिंजे मुस्तफ़ा फरमायो था मूंखे ॾे। मुंहिंजे अम्मा साइण था ॾिनो सुहिणे अलीअ जी ॿाहिरि बकरी बीठी आहे जेका अञा वियायल नाहे लॻी नाहे फंडी आहे। केरा जवाब दे चाहे फंडिया मुझो मदीने जो ताजदार जिए जो बाहर निकतो निगाहे मुस्तफा पैजी वई उन बकरी जा थण तैयार थी हेठ हरण लगा। मुझे महबूब जो हथड़ो लगो थणन मा खीर जारी थी वयो आ। चौतोड़े हुया हैवान ओ दिनो पुठी कदे कान तोड़े हुया हैवान दिनो पुठी कदे कान कदे फंडी बकरी बा खीर प्यारे हलंदो जिता जिता सरकार विखू वारे हलंदो जणो खतूरी जाके मणगारे हलंदो। जिया मुझो महबूब मुस्तफा खीरड़ो खणी आयो त इमाम हुसैन भी उथी पयो। इमाम हुसैन ता के बाबा हाय हाय बाबा मुखे खीरड़ो ॾिनो वञे हथड़ो वधाई। मुझे महबूब फरमायो हुसैन बच्चा तरस पहिरीं मुझो हसन पे अम्मा साइण दी चे मुझा दिल पर बाबा हुसैन मुझो नंढड़ो आ हसन मुझो वॾड़ो आ मां ॾिसां थी पई त तव्हां मुझे हसन सां घणो प्यार था कयो। मुझे महबूब फरमायो बचड़ी प्यार मां मुस्तफा के ॿिन्ही सां पर पहिरीं मुझे हसन घुरियो आ उहो पी ड्रो करे पो वरी पंहिंजे हुसैन खे भी ड्रो थो कराया। सुभान अल्लाह। इमाम अली मकाम इमाम हसन साईं भी ड्रो कयो वरी मुझे महबूब उन थाम के वरी इमाम हुसैन के ॾिनो छो त मुस्तफा जो ॾुधला दुनिया पे खुटण जो तस्वुर ही ना है। इमाम हुसैन पाक भी ड्रो कयो मुझे मुस्तफा पंहिंजे बचड़ीअ के ॾिनो फातिमा जी मुझा दिल पर बाबा तू भी ड्रो कर। गौर कजा हदीस जो हवालो पियो ॾियां जेॾी महिल अम्मा साइण भी ड्रो कयो अली मुर्तजा आराम में आ। मुझे करीम मुस्तफा फरमाए ओ मुझी बचड़ी जॾहिं क़यामत जो ॾींहुं थींदो तू फातिमा ऐं मुझो हसन ऐं हुसैन ऐं हिननि जो अबो अली चारई इहे मूंसां गॾु हूंदो जीअं हींअर तुंहिंजे खरड़े में गॾु महशर में भी गॾु हूंदासीं।
आशिकन इन हदीस जे हवाले में लिखियो अल्लाह रब्बे जुल जलाल पांजे कुदरत वारी कोरट दे मुझा दोस्त अजीज कुर्सी ते वेठो हुंदो मुझो महबूब मुस्तफा मकाम महमूद वारी कुर्सी ते हुंदो जे जो रब जिक्र कयो हाने बाकी इमाम हसन इमाम हुसैन अम्मा फातिमा ज़हरा अलीउल मुर्तजा ओहे काथे हुंदा अल्लाह जे कुदरत सा एड़े काए जे फानूस में अंदर हुंदा जो बाहरिया दिसी कौन सगदा पान सभिनी अंदरन के बाहरन के प्या दिसंदा फानूस में छो हुंदा राज वडवा मुख्तसर अर्ज कया इन करे अल्लाह हुक्म कंदो मलाइकन के इनके जन्नत में इनके जहन्नम में इनके जन्नत में इनके जहन्नम में एतरे में को अचे भी दो चौखणी भला फकीर फिदा अचे वयो अल्लाह कहे गाल तो कावड़ला हुक्म कहीं न के होदे वठी वणो ये थी तो कोन इंशाल्लाह पर गाल तो कया इनके होदे वठी वणो अम्मा फातिमा ज़हरा चवंदी अली जी सुणी ए फिदा त मुझे हुसैन न जो दीवानो ए त मुझे हसन जो परवानो रब्बे जुल जलाल जे दरबार में हथड़ा खणो अन्या हे गाल कंदा मुझो मुस्तफा शफात फरमाइदो रब चवंदो हिन के जल्दी बिना हिसाब जे जन्नत में पहुंचाए इंशाअल्लाह इन पंजन का सवा वाट करण थी असहाबे रसूल जो अदब नाहे त कुछ भी नाहे जे आले रसूल जो बेअदबा को जे कदे हाफिजा कारी या मौलवी या रातनी कुरान तो पढ़े पर जे अदब सा नालो मुझे हसन पाक ऐं हुसैन जो नथो वठे अम्मा बतूल सोहणीअ जो नथो वठे भला अन्या सादन लफ्ज़न में चवा मुस्तफा करीम जे हदीस मुताबिक त ला युबग़िदुहु मुमिन ला युबग़िदुहु मोमिन के हदीस पाक ला युहिब्बु अलियम मुनाफिकुन ला युहिब्बु अलियम मुनाफिकुन वला युबग़िदुहु मोमिन मदीने जे मीर फरमायो मां तहां के बंड करे थो दिया कीमियाई हथियार दियाव थो जेको मोमिन हुंदो वो मुझे अली सा बुग़्ज़ कोन रखंदो ऐं जेको मुनाफिक हुंदो मुझे अली सा प्यार कोन कंदो कोई दुनिया जो आलिम इन हदीस जो इनकार करे दिखारे जे नथो करे दिखारे त पो तू छो तो चई त किया खबर पे त मोमिन केड़ो मुनाफिक केड़ो मुझे मुस्तफा जी हदीस पढ़ंदो वञ अली 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 सच चवा सच चवा सजो डी वेठ जो नमाज 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 सवाब मिलदई जवाब रे सजो डी वेठ जो नमाज 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 सवाब मिलदई जो कोन मिलदो सजो डी जो मुके नमाज सा प्यारा नमाज सा प्यारा नमाज सा प्यारा नमाज सा प्यारा सवाब मिलदई कोन मिलदई लिखियो पियो नमाज सजो वेठो दिस नमाज 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 सवाब मिलदी हर किस कोन मिलदई जैसे नमाज पढ़ंदे न जैसी कोन मिलदई लेकिन आए मुझे अली दे निहार मुझे मुस्तफा फरमायो मुझे अली दे निहारी दा वणो रब ता जा दफ्तर नेकिन सा भरी दो वीदो अली दे निहारण इबादत अली जो जिक्र इबादत अली जी मोहब्बत इबादत दाहो थी पान बच्चा इन अखरां दे विच जो भी अड़िया इश्क दी चाड़ी मूल न चढ़िया छडिन अंगड़न संगड़न के केर भी हुजे शियो हुजे सुन्नी हुजे एक्स हुजे वाई हुजे जेड हुजे असहाबे रसूल जो बेअदबा उन जी बदबख्ती इन का वधिक भी केड़ी थी सके जो मुस्तफा जे यारन सा उन के बुग़्ज़ा सोहणो अली ब असहाबे रसूल में मौजूद आ जी आले रसूल सा अगर बुग़्ज़ा त इन का वधिक जी बदनसीबी केड़ी थे थी जो जहन्नम हुन जो इंतजार करे रहियो आ सूरत केड़ी भी हुजे हाने वधिक को तो खोलिया फिरको तो जो केड़ो भी हुजे अल्लाह न तुझे फिरकीअ के दिसंदो न तुझे फिरके के दिसंदो न तुझे जुबान के दिसंदो न तुझे तिलावत के दिसंदो रब दिसंदो ओ पुलिया जे रब नु मिलण चाही त खोल अंदर दी कोठी रब हिन कोठी के दिसंदो त हिन कोठी में सच्चाई खुलूस मुझे महबूब सा प्यार मुझे महबूब जे असहाब जो अदब ए मुझे मुस्तफा जे बचड़न सा प्यार आहे या नाहे अगर आहे त रब चवंदे जन्नत तुझे इंतजार में अगर नाहे त दोज़ख उई बाहि भड़का पे दींदी जेको कंदो पांजो पान लोड़ींदो अरे लोगो तुम्हारा क्या मैं जानू मेरा खुदा जाने
अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात तव्हां असांखे अदब जी तौफ़ीक़ अता फरमाए। पंहिंजे बचड़नि खे पर्दो करायो। पर्दे जो हुकुम अल्लाह जे ज़ात ॾिनो आहे, अल्लाह जे नबी जे घर वारनि खे पर्दे जो हुकुम आहे। इन करे मुंहिंजे इमाम आली मक़ाम जे बचड़नि सां अम्मा फातिमा ज़हरा सां प्यार करण वारियूं अल्लाह जूं न्याणियूं, अल्लाह जूं बानड़ियूं, तव्हां उन्हनि सां प्यार करण वारियूं पर्दो कयो। मतिलबु इहो न आहे त तव्हां काॾे घुमण न वञो, मतिलबु इहो न आहे त तव्हां कपिड़ा वठण न वञो, कंहिं जॻह आहे। हिकिड़े दोस्त चयो साईं मायूं चवनि थियूं त मौलवी चवनि था त पर्दो कयो, माना असां घर में वेठा हुजो, असांखे पसंदि जो को हक़ ई न आहे। मुड़ुस जे खाधीअ जो कपिड़ो सियारे में ॾियनि, ऊन्हारे में ॾियनि नथियूं पयूं। अल्लाह जूं बानियूं ईअं न आहे, तव्हांखे पर्दे जो हुकुम आहे। बापर्दह थी करे हयाव जे अंदरि जो तव्हांजे जिस्म ते कंहिंजी नज़र न पवे, तव्हांखे ख़ुदा अख़्तियार ॾिनो आहे, वञी बि सघो थियूं। कारोबार करण ताईं शरीयत इजाज़त ॾिनी आहे, शरीयत जे हदुनि में रही करे। ईअं न कयो जो घर में किनड़ियूं कोझड़ियूं, बाज़ार वञो त ॾाढा मेकअप सेकअप करे, कपिड़े जूं बाहूं वॾियूं हुजनि, पूरे घर जा जेके हुजनि हे पंहिंजो छाहण थियो न करंदुसि, अलाए कीअं मुंहुं कारे मुंहुं ॻाढ़ो थी थो वञे। अलाह ताला रहम फरमाए। सॼो पंहिंजे पाण खे तयारु करे वञी दुकानदार जे आॾो वेहो। अगरि हिकु दुकानदार जे दिलि में बि ज़रे जे बराबरि ग़लति ख़्यालु आयो, उहो त मुजरिम आहे, पर उहा औरत बि उन बारे में बराबरि जी मुजरिम आहे। पर्दो कयो, हया कयो। ख़ुदा जेका पर्दे में इज़त रखी आहे उन जो को अंदाज़ो ई नथो करे सघे। अल्लाह ताला जी ज़ात मुंहिंजो चवण तव्हांजो ॿुधण क़बूल फरमाए, तरफ़ैन खे अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। 2.5 कलाक कमो बेश तव्हां सां ॻाल्हाए थुमि। इंशा अल्लाह ताला रब कंदो त सभई मदीने गॾु हलंदासीं। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू।